वटेस कसिस बेहो तुम्हारे साथ साके महाकाई छतो के वटा रोज बैठा बेहो तुम्हारे साथ ए डोडी आमु ओ बियो खैरा संगत खैर खैर गांव गांव ता बुधायो खुश आयो तबे ठीक आ सलाह खैर कंदो वाह ॾिसो ता महांगाई केॾी थी वई आहे ॾाढी महांगाई थी वई पूरो हफ़्तो सॼो हिकु बेरोज़गार मां किथे वञा कमु मिले ई कोन थो काॾे वञे यार ख़बर पियो कोशिश कई आहे कमकार जी हा मां वेंदो आहियां हेॾे होॾे धिका खाई ईंदो आहियां पर किथे मज़दूरी न मिलंदी आहे यार को हाणे छा करणु खपे हाणे 100 रुपयो हिकिड़ो पियो पोइ तव्हां आयो तव्हांखे चांहि पियारे छॾी आहे छकी छो थो करे यार चांहि पीआरे बाबू ॿुधाए त न चओ त न उहो त तव्हां ॿाहिरि हो तव्हांखे ॿुधायां थो पर हाणे तव्हां बि ॾिसो न जो मयानाज़ फनकार आहियूं असां बि यार तव्हांजे ॿाहिरि आयो नाराज़ न थियो न नाराज़ कोन था थियो लेकिन चांहि पीआरे भाऊ चओ त न ईअं न कर पीआरे ऐं गिला न कर अदा मां तव्हांखे गिला कोन थो कयां मां पंहिंजा तकलीफ़ थो ॿुधायां यार असल में चवंदा आहिनि त महिमान जेको आहे सो पंहिंजो नसीब खणी ईंदो आहे बिल्कुलु तव्हां त कुझु कोन खणी आयो असां खणी आया आहियूं न नसीब तव्हां ॾे आया 100 रुपयो फुरण असां हिननि खां 100 रुपया फुरण आया आहियूं तव्हां छा था चवणु चाहियो आख़िर तव्हां त जेको मां चवां यार ॾिसो महांगाई आहे महांगाई खां वरी मथां महिमान न न ॿाहिरि हो अलाह ख़ुशि कंदो ॿियो ख़ैर ख़ुशि आयो त मौला ख़ुशि कंदो रब साईं ईअं ईंदा कयो ॿुधाईंदा कयो यार सुञाणो त अथव न भाऊ हा दोस्त आहियो पुराणा पोइ बाक़ी तव्हां हाणे सुञाणो तकलीफ़ आहे यार वरी केरु आयो आहे अबा हले अचो दरवाज़ो खुलियल आहे बाबा ग़रीब जे घर में केरु आहे अकेलो ई वेठो आहे हले अचो अलाए केरु आयो वरी सूरन में विझंदो इहो दे तू हलिया अचो पोइ हलूं छा कयूंसि यार पुराणो पग मिट जेको असां बि अॼु ख़ुशि आहियूं न हे घर त तूं त पिया वाइड़ा हे घर त हेॾी हे हाणे जंहिंजी बि हुजे हूं त कंहिंजे उधर ते काया आहियूं तूं ॻाल्हि ॿुध इहो जेको उते ई मां ॻाल्हाईंदुमि तूं चुप करे वेठा त असां ॻाल्हायूं कीअं था जेको वॾो महिमान नवाज़ मां ॿुधो आहे वरी अचनी था बा कोकड़ी आहे पुट संगत अस्सलाम वालेकुम सलाम खैर कुछ खैर 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 काथो कुकुरांदो नी भाई कुकुर कानो हिकड़ो मिंट सा केरा वेहो पखी हलिया वेहो पखी छाला वेहो अरे हथ रे वे जी बात मेहमान बेसिया सदी सही बेसिया या ए हथ रे यार नहीं या सदी सही बेसिया दोस्त न भाई न कर वे वेलो टारणो त वे आयो ए दे वे बेसिया या इन जे मथो सभिन जो डमर छो आ वेहो काव न केरा सिधो थी वियो पुट बुद्धि थी बुद्धि काथो कुकुरांदो तो बाबा हे मेल विड़ायो से मेल खटियूं था चो हाणे जेको काथे विड़ाई सोट हे तो पाड़े में विड़ायो से घणे ते विड़ाई बा 2 लख ते साईं 2 मिंटन में मारियो सोट 2 मिंटन में देरी न की ए खड़ा है इस हां वठी देर हो जाई से बेसिया है ना छोड़े आ बेसिया या हे केरा हाल हाल त रियो ता आया कीअं हो ता पाण मिलन ते शुरू थी आओ अब खैर भी ता बुधा खुश आयो बस वणो बेड़ो पाड़े में वाच भला यार ॾे जेको तो घणो टाइम थियो दीदार भी न कयो त थे वरी मेल भी खटिया से वने खुशी में मचो मानी घरो वनी खाऊं ऐसा चमचो तो भया भाव बेसिया सदी ने के छोड़े आ तो चमचो तो न पुट चमचा न थियो जेको भाव मुझे मुझे पग मट यार अच्छा घर से चली आई संगा कदे के आयो खिसे में गैरत न कर बाबा खिसे में घणा पैसा दे गैरत न मेल मारे आयो जो अब बुला यो केरा अब खैर शायो त सही आ छो भला जेको न मानी न बोतल न चाय न काफी मुबारक तो दिस मुबारक हो दे सा तू जो वाह मुबारक हो यार मुबारक छा खाइंदो वा छा पींदो अब चिकन कढ़ाई घुराए त दिल थी चवे खुशी में चिकन कढ़ाई घुराए बटे नान घुराए रायतो भी हुजे लीमो भी हुजे बसर भी हुजे वो तो इंदी न मानी असां कट हां ता साईं पीती वेठा ईअं ठला वेठा हो ता पीती आ हल पो असां बजणा हे न खाईंदा हे ॾिसदा पिया गिरा गड़ा बाबा ता जो इंतजार पिया कयो अचन नहीं वजन था बस हा वजन था अब छा थियो ता वेहो मां चा करे भाऊ घर आ ता जो भजू काडी था वेहो न कारे था वञो ता उतां ते विया हिकु सुञाई असां गरीब माण्हू परेशान लॻा पिया मथां वरी तव्हां पंहिंजूं ॻाल्हियूं पिया था कयो पोइ मां छो वेठो आहियां भाउ भाऊ न बुला देखो टोपी ते निड़ ते वेठा सब मुर्स माण्हू गा लगो मेहमान नवाज़ न आयो छा भला असां ॾींदा त अंग ऊंधा ते किरी पवंदा घोड़े या पुछ वार पटे करे तूं छह पर हणी आयो तूं वरी असांखे तोखे चवां थो बाबा ॿुधा तोखे मां छा घुरायां छा खारायां पहिरियां ॻाल्हायो त सही मूंसां यार पुट तोखे चयोसि न जेका तुंहिंजी दिलि चवे कढ़ाई असांजो मुंडा कढ़ाईअ ते कढ़ाई मुंडा मटन कढ़ाई घुराइजे मटन यार छो साईं बसर ॿुथिया
ये मैंने बेसी आया पाए नहीं बेचता ना तू चुप करे बे बुला दाल खा हेॾे हो करेले बूथिया मूंगनि जी दाल खारायो न वो ता गरीब खाईंदा हूंदो असांजे 2 लख खटे बुला भाऊ घुराए बिस्मिल्लाह कीसा कारी दी बेबल अल्लाह जो शुक्र आ कुकड़ कमाल हेलो भाऊ बुखार चढ़ी बेटा ॿुधण फोन ते तू ॻाल्हाए कढ़ाई हींअर न आहे चंदा कढ़ाई ना है मटन बटाला आहे न ने मटन मटन अच्छा मटन चयो मटन अंधो वाला छा भाई मटन आहे मटन बंद करे होटल वारा होटल बंद करे चिकन कढ़ाई जो होटल बंद करे चिकन कढ़ाई तुंहिंजो पी ठाहींदो छा बिरयानी चयो बिरयानी पूछ बिरांडी चेस बिरयानी पूछ बिरयानी मांडारी वो थदे असां बिरांडी चो हाउ तू खबर आ तू अंग्रेज जो डोनाल्ड ट्रंप जे पुटा तू वरी बिरानी तो चए बेसी आया बिल्कुल आया तू न ॻाल्हाए तव्हां वियो कचहरी कयो मां वञा था अरे ही मेहमान इनके सां कचहरी न तव्हां पाण वियो कचहरी कयो हुजन की चंगा तो कचहरी भी क्यों कोकड़ी आए बाबा होटल मानी वारी बंद आहे तव्हां चओ त पोइ चांहि घुरायां तव्हां लाइ भला गाल बुधो बूट तव बूट आहे वो हणो असा जे मोज मथो उडी बरो को किस्मती आया हूं को बिरयानी को चाय को बोतल बस पुट अड़े हाओड़े राकेट लॉन्चर जा पुट घुरायां था तुंहिंजे लाइ यार करेस काल करेस बाबा गाल बुधो जो को यो घट वध न गाल है केंट में मसा भी मुठ समान होया सही ऐं कुकुड़ हिन तां वेड़ायो ई जा ने तो कुकुर तो लगी आ न पर तू सच्ची देख बेसी कया ने के बियारी छो या ये कुकुड़ जी ज़ाल आहे बाबा जाल जाल ना है जो को मुझे भाव पग मट हे खबर है बेसी नो करे समझाए न कंदो कुकड़ ई मां अथव गुरा जल्दी गुरा जेको गुरा एडी बेइज्जती थियण खां पोइ बि वेठा हो यार थोड़ो शर्म अचण खपे यार शर्म असा के चिता के न दो जी उथी यार उथ वञ छो तोड़े पाण अच दोंदा दी गिरी पा हां बुधायो जो बेसी आया तू कटी दी अरे बे मेहमान हूं यार मेहमान मेहमान ना तुझा चाचा हूं दे मेहमान हूं अबे विड़े तो मां बे- आहियां न ला अदा जी काटन अबे बाबा न बस बाबा तव्हां वेहो तक कचहरी कयो बस बाबा शुरू बेसी आया अच्छा वञो हलो हलो बाबा हल हल रे अच्छा ला एक दा तो गुरा अरे एक विड़ी पिया के थोड़े दी को तू गिरे मानो वटे गुरा का भी कुकुर छडे अरे बाबा नर जाए धक्कू नर जाए कुकड़ वटे खस धक्कू नर जाए बेहो तुम्हारे साथ ताके महाकाई छतो के वठा रोज तू वेठा हलो बेहो तुम्हारे साथ ए डोडी आ मुझे बेसी हां तो जमा नाम दे लका तडी जा भला ही ना हो की इन्ना बेस संदे या भला हूं याला तेरी तो कुकुड़ खणी हे तू मुझी दादिया असा तो जो तू चुप कर तू पातर खाइंदे बटे के लठ खण रे लठ खण हलो लठ खण ने